रतेरो जे शॉ लतीफ़ कॉलोनी के रहवासी अब्दुल मजीद सुमरो पंहिंजे माइटनि रकीब अहमद, सलमान अहमद, ताहिर सुमरो ऐं ॿियनि सां गॾु रतोदेरो प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे इंसाफ़ जी अपील कई आहे। उन मौक़े ते हुन मीडिया ॿुधाईंदे चयो त देह नज़र घाघरो में मुंहिंजी 5 जिरेब ज़रई ज़मीन आहे जंहिं ते गुज़िरियल 7 वरहनि खां मुंहिंजे सोट अब्दुल सत्तार सुमरो ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। ज़मीन में थींदड़ फसल बे ॾाढ करे खणी वञे थो। हुन चयो त मां ग़रीब मिसकीन माण्हू आहियां। मुंहिंजी ॼाणायल सोट खे बासर माण्हुनि जी पुठिभराई आहे जिन जे ॾाढ ते ही मूंसां नाजाइज़ी करियूं वेठो आहे। ज़मीन बि मुंहिंजी आहे ऐं वरी धमकियूं बि असांखे ॾेई रहियो आहे। मां अहिड़ी दांह मोज़िज़ीन खे बि ॾिनी आहे पर ही कंहिंजो बि चवण मञण लाइ तयारु नाहे, रुगो पंहिंजे ॾाढ करे रहियो आहे। हुन DIG SSP लाड़कानो ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो आहे त मामले जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराए मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि मथां कानूनी कार्रवाई करे मूंखे ज़मीन जो कब्ज़ो ख़तमु कराए ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।